कंदाकोट बदामिनी मताखोरी मां तनकी वधीक हिंदू ख़ानदान सिंधमर खे छॾे लुड़क लाहींदे इंडिया रवानो थी विया। कंदाकोट ज़िले में धाणेरनि जा सतायल हिंदू ख़ानदान लॾ पिलाण करण ते मजबूर थी विया आहिनि। बदामिनी सबबि कारोबार ठप थी वियो आहे। बदामिनी सबबि शहर जो कारोबार सख़्तु मुतासिर थियो आहे। सिज लथे खां पोइ ॾुआरियुनि जा टोला सरगर्म आहिनि। हिते जूं पर्चियूं मोकिलियूं वञनि थियूं। भतो न ॾियण ते दुकाननि ते सिधी फायरिंग करे वञनि था। धमकियूं मिलण खां तंग थी करे हिंदू ख़ानदान जा 2 घर पंहिंजे अबाणे शहर खे छॾे करे हितां लॾो खणी लाहौर जी कोच में सवार थी इंडिया लाइ रवानो थी विया। संदनि चवणो हो त सिंधमण खे छॾींदे दिलि रत जा ॻोढ़ा पई रोए, पर छा कजे, गुज़िरियल 2 सालनि खां धाड़ेलनि जी हुक्मरानी क़ाइमु। असां पाण खे गैर महफ़ूज़ सम्झूं था, तॾहिं पाण खे नंगनि ढंगनि खे धाड़ेलनि जी धमकियुनि खां तंग थी सिंध अमण खे छॾे लुड़क लाड़ींदे अबाणे शहर खे अलविदा करे हितां लॾे था वञूं।